मनाज़िल करबला 60 हिजरी 27 रजब पंहिंजे नाना हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते आख़िरी हाज़िरी ॾियण खां पोइ इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु शहर मदीना छॾे मक्के शरीफ़ रवाना थिया ऐं 4 शाबान मक्के पहुता ऐं 8 ज़ुल्हिज्जतुल हराम ते मक्के मां करबला जे तरफ़ हली पिया। हिन सफ़र में इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु तक़रीबन 20 जायुनि ते स्टे कयो। हिन मां कुझु मक़ामात जायूं जिते को न को वाक़ियो पेश आयो असां अव्हांखे ॾेखारींदासीं। पहिरीं डेस्टिनेशन मंज़िल बोस्तान इब्न आमिर क्रॉस करण खां पोइ इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु ॿी मंज़िल सफ़ा ते पहुता त उते अव्हां जी मुलाक़ात अरबी जे हिकु मशहूरु शाइर फ़रज़दक़ सां थी, जेको उते इत्तिफ़ाक़ सां बाई चांस कूफ़े खां अचे पियो। अव्हां हिननि खां कूफ़े जी सिचुएशन जे बारे में पुछा कई त उन चयो, ए नवासे रसूल, उन्हनि जा दिलि त अव्हां जे फेवर में आहिनि पर उन्हनि जूं तलवारूं अव्हां जे अगेंस्ट आहिनि। इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जी टीं स्टे ज़ाते इर्क़ नाले सुल्सान ऐं वीरान जॻह ते थी, जिते हिकु शख़्स बशीर बिन ग़ालिब इमाम जे क़ाफ़िले वारनि खे टेंट्स लॻाईंदे ॾिठो त उहो हैरान थियो। पोइ उन अची करे इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु सां मुलाक़ात कई। गुफ़्तगू जे दौरान इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु उन खे वञण जो पंहिंजो मक़सदु ॿुधायो ऐं गॾोगॾु पंहिंजी शहादत जी ख़बर बि ॾिनी। इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जो चोथों स्टे हाजिज़ हुयो। इन जाइ ते आले रसूल कुझु देरि आराम फ़रमायो ऐं इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु कूफ़े वारनि जे लाइ हिकु ख़त लिखियो ऐं उन खे हज़रत क़ैस जे ज़रिए कूफ़े वारनि ॾे रवानो कयो। पंहिंजी मंज़िल बादुल उयून ऐं 6हीं मंज़िल ख़ुज़ैमिया खे क्रॉस करे इमाम अली मक़ाम रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं 7हीं मंज़िल ज़ुरूद ते पहुता त अव्हां खे ज़हीरुल क़ैस नाले हिकु शख़्स मिलियो, जेको हज़रत उस्मान ग़नी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे वेझे माण्हुनि मां हुयो ऐं हज अदा करे अची रहियो हो। उन जीअं ई इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु सां मुलाक़ात कई त उन पंहिंजे घर वञण जे बजाए इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु सां गॾु रफ़ीक़े सफ़र खे प्रिफेर कयो। 8हीं मंज़िल सालिबिया ते हिकु ग़मनाक इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जे इंतज़ार में हुई। हीउ उहो मक़ाम हुयो जिते हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु खे पंहिंजे सौट हज़रत मुस्लिम बिन अक़ील ऐं अव्हां जे नंढड़े शहज़ादनि जी शहादत जी ख़बर मिली। इन ते अव्हां ख़ुतबो इरशाद फ़रमायो ऐं हालात जे संगीनी खां हालात जी नाज़ुकी खां क़ाफ़िले वारनि खे आगाह कयो त जीअं को वञणु चाहे त हलियो वञे, पर अव्हां सां गॾु सफ़र शुरू करण वारनि मां कंहिं बि अव्हां खे पुठी न ॾिनी। मुश्किलात में इज़ाफ़ो ऐं जर्नी डिफ़िकल्ट थींदी पई वञे, छो त इब्न ज़ियाद कूफ़े जे गवर्नर खे इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जे अचण जी ख़बर मिली वई हुई। उन पंहिंजे बहादुर ऐं माहिर कमांडर अॻवान हुर खे 1000 जे लश्कर सां गॾु इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु खे गिरफ़्तार करण लाइ मोकिलियो। इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं ज़ुहाला, बतन उब्बा, शुराफ़ ऐं 12हीं मंज़िल सुरात मंज़िल ते पहुता, उते अव्हां जे साम्हूं हुर ऐं 1000 जो लश्कर मिलियो। इन रेगिस्तान वारे इलाक़े में तपंदड़ उस में हुर ऐं उन जे लश्कर जो उञ खां बुरो हाल थी चुको हो ऐं उन्हनि वटि पाणी बि न हुयो त इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु उन्हनि खे पंहिंजे हथनि सां पाणी पीआरियो। पोइ अव्हां उन्हनि जे साम्हूं तक़रीर फ़रमाई ऐं जॾहिं अव्हां ज़ुहर जी नमाज़ जे लाइ बीही रहिया त अव्हां जे क़ाफ़िले वारनि सां गॾु हुर जे लश्कर बि अव्हां जे पोयां नमाज़ पढ़ी। 13हीं मंज़िल क़ादिसिया, इहा आहे टर्निंग पॉइंट। इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन खे वञिणो त कूफ़े हुयो, पर अव्हां रस्ते खे तब्दील फ़रमाए छॾियो ऐं अव्हां करबला जे तरफ़ हलणु शुरू करे छॾियो। इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे शहादत जी मंज़िल जे तरफ़ सफ़र कंदे मुग़ैसा, उज़ैबुल हुजानात, बैदा, ज़ू ख़सम खां पोइ जॾहिं 18हीं मंज़िल क़स्र बनी मक़ातिल ते पहुता त शाम थी चुकी हुई। अव्हां राति उते ई गुज़ारी ऐं सुबुह जो जॾहिं इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु हितां रवाना थिया त अव्हां जी ज़बान ते इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन
जा कलमात जारी हुआ। अवां जे फ़र्ज़त अली अकबर रज़ी अल्लाहु अन्हु जॾहिं इन्हनि कलमात खे पढ़ण जी वजह पुछी त अवां फ़रमायो, पुट मां हाणे ख़्वाब ॾिठो आहे ऐं उन में असांखे शहादत जी ख़बर ॾिनी वई आहे त अवां जे शहज़ादे अवां खां पुछियो, हे बाबा जान, छा असां हक़ ते न आहियूं? त इमाम हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु फ़रमायो, छो न? त अवां जे शहज़ादे बहादुरी सां जवाबु ॾिनो त पोइ मौत खां को ॾिज नाहे। इमाम हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु जो शहादत जो सफ़र, इस्लाम जी बक़ा जो सफ़र पंहिंजे आख़िरी मरहलनि में हुयो। बसि 2 स्टॉप रहिया हुआ ऐं उहे सभु ॻाल्हियूं सच थियण वारियूं हुयूं जेके नंढपण खां अवां जे शहादत जे हवाले खां मशहूरु हुयूं। इमाम हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु जॾहिं पंहिंजी सेकेंड लास्ट मंज़िल नेनवा ते पहुता त अव्हां जे अखियुनि जे साम्हूं उहे सभु मंज़र घुमण लॻा जेके अव्हां पंहिंजे वालिद खां ॿुधंदा रहंदा हुआ। हाणे इमाम थोरो ई रस्तो तइ कयो हुयो त हिकु वॾो रेगिस्तान नज़र आयो ऐं हाणे उहो सॼो क़यामत जहिड़ो मंज़र नज़रुनि में घुमी रहियो हो त हुर पंहिंजे लश्कर सां हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जे साम्हूं अची वियो ऐं उन ॿुधायो त गवर्नर इब्न ज़ियाद मूंखे ख़त ॾिनो आहे त अव्हां जंहिं जाइ ते हुजो मां अव्हां खे उते ई रोके छॾियां ऐं अव्हां खे अहिड़ी जाइ ते रोकियां जाते पाणी वग़ैरह कुझु बि न हुजे। ऐं बिल आख़िर अव्हां जो सफ़रु इख़्तिताम ते पहुतो ऐं 2 मुहर्रम जे ॾींहुं इब्न ज़ियाद जे हुकुम ते इन रेगिस्तान में पूरे अहले बैत नबूवत जे क़ाफ़िले ऐं उन जे असहाब खे 1000 जे लश्कर रोके छॾियो। इमाम हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु दरियाफ़्त फ़रमायो, पुछा कई त एतिरो ॿुधायो हिन जाइ जो नालो छा आहे? त ॿुधायो वियो त हिन जाइ खे करबला चयो वेंदो आहे। इमाम हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु पंहिंजे ख़ानदान खे फ़रमायो, बसि इहा ई असांजे बीहण जी जाइ आहे। इते ई असांजो रतु वहायो वेंदो ऐं इते ई असां जूं क़बरूं ठहंदियूं। हिते यज़ीदी फ़ौज जूं गुस्ताखियूं ॾिसी इमाम हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु खे सभ खां पहिरियों रोकण वारे हज़रत हुर रज़ी अल्लाहु ताला अन्हु अव्हां ते पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी, माफ़ी घुरंदे पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी ऐं पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी। इहो ई करबला जो मैदान डिघे सफ़र जी 20हीं ऐं आख़िरी मंज़िल हुई ऐं 8 ॾींहं बाद ख़ानदान नबूवत अहले बैत अतहार ते ज़ुल्म सितम करे अव्हां ते ऐं अहले बैत पाक ते पाणी बंदि करे अव्हां जे साथियुनि ते बुख ऐं उञ जी हालत में शहीद कयो वियो ऐं 61 हिजरी 10 मुहर्रम याने आशूर जे ॾींहुं तपंदड़ रेगिस्तान 3 ॾींहंनि जी बुख ऐं उञ ऐं सजदे जी हालत में इमाम हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हु खे शहीद कयो वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।